दोस्तों शाहनवाज़ ख़ान जो बार बार मंसूर ख़ान ते वार कराए रहियो आहे, यानी हू शैतानी कराए रहियो आहे ऐं उन जा कम विञाए रहियो आहे। बार बार तव्हां ॾिसी रहिया हो दोस्तों। आख़िरकार मंसूर ख़ान हिकिड़ी तंग थी शाहनवाज़ ख़ान खे त अहिड़ो सिधो कंदो, अहिड़ो सिधो कंदो, अहिड़ी मीर जाफ़र खे पोइ ख़बर पवंदी त कीअं शैतानी कबी आहे। ऐं हर शैतानी जेका थींदी आहे, जेको बि कमु मंसूर ख़ान जो डरंदो आहे, मंसूर ख़ान खे त ख़बर पइजी वेंदी आहे इहो शाहनवाज़ ख़ान जो कमु आहे। छो त हुन जा शहदाई मंसूर ख़ान जे विच में बि आहिनि, जिथे किथे आहिनि मंसूर ख़ान जा शहदाई शाहनवाज़ ख़ान जे विच में बि आहिनि ऐं जिथे किथे आहिनि। ऐं शाहनवाज़ ख़ान खे ख़बर बि न आहे त शहदाई मंसूर ख़ान जा मुंहं जे उताक में बि रहनि था। ऐं जेको क़दम खणे थो उन खे आस्ता आस्ता ख़बर पइजी वेंदी आहे इहो कमु हिन कयो। पोइ अहिड़े हिसाब सां तंग थी हिकु न हिकु ॾींहुं मंसूर ख़ान शाहनवाज़ ख़ान खे त अहिड़ो सिधो कंदो जीअं थंभो सिधो हूंदो आहे, अहिड़े हिसाब सां। बाक़ी तव्हांखे ॿुधाईंदो अञा रहज़न ऐं ककर वारा जेको आहे न, इहे जल्दी कोन सम्झंदा त शाहनवाज़ ख़ान असां सां गेम खेॾे थो। फ़िलहालु यको ई उन्हनि जे इशारनि ते ई नचंदा रहंदा। नेठि हिकिड़ी ख़बर पवंदी पोइ, जॾहिं तिन जा ताक़ निकिरी चुका हूंदा त शाहनवाज़ ख़ान असां सां ग़लति कयो। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।